ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो अध्याय 14। इन खां पहले मां 13 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधिजो ऐं पंहिंजे सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे ज़रूरु शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भगवान जी जय। विष्णु भगवान जो धर्मराज खे राजा कीरतमान खां हिस्सो वठी ॾियणु। महर्षि नारद चवणु लॻो त हे राजा अम्बरीक, ब्रह्मा धर्मराज खे चवणु लॻो त हे यमराज, संतनि जी गति न्यारी आहे। संत सभिनी जा श्रोमणी थींदा आहिनि। तंहिं करे तूं मुंहिंजनि भॻतनि सां ईर्ष्या न कर। छा तोखे ख़बर न आहे त हरीअ जो नालो फ़क़ति हिकु दफ़ो जपण में सवलो ऐं मुक्ति ॾियण वारो आहे। हीउ वैसाख जो महीनो प्रभुअ खे ॿियनि सभिनी महीननि खां वधीक प्यारो आहे। जेको हिन महीने में दान पुण्य स्नान धूप दीप करे थो, तंहिंखे मां कंहिं बि हालत में ॾंड ॾेई नथो सघां। हे यमराज, हाणे तूं मूं सां गॾिजी विष्णु भॻवान वटि हल। तोखे कोई न कोई उपाय ज़रूरु ॿुधाईंदो। एतिरो चई ब्रह्मा धर्मराज खे पाण सां वठी विष्णु लोक में आयो, जिते विष्णु भॻवान खीर सागर में शेष शैया ते आरामी हो। भॻवान ब्रह्मा खे ॾिसंदे ई प्रसन्न थी उन खां अचण जो सबबु पुछियो। ब्रह्मा हथ जोड़े वेनती कई त हे नाथ, तुंहिंजे प्रेमी भगत राजा कीरतमान वैसाख महीने जो विर्त रखी घणा दान पुण्य कया आहिनि ऐं सॼे शहर में ढंढोरो फेरायो आहे त जेको हिन वैसाख महीने जो विर्त न रखंदो, तंहिंखे फांसीअ ते लटकाए छॾिबो। राजा जे अहिड़े हुकुम करे प्रजा बि वैसाख महीने जो विर्त रखी घणेई दान पुण्य कया आहिनि, जंहिं करे नर्क सफ़ा ख़ाली थी पियो आहे। तंहिं करे धर्मराज मां वटि दाहीं आयो आहे। हिन राजा कीरतमान सां जंग भी जोटी हुई, पर तव्हांजे सुदर्शन चक्र जे सहायता सां यमराज खे मारे भॼाए छॾियईं। हाणे धर्मराज तव्हांजे शरण आयो आहे। हे दीनानाथ, पंहिंजे दास जी तव्हांखे ई रक्षा करणी आहे। ब्रह्मा जी इहा प्रार्थना ॿुधी विष्णु भॻवान चवणु लॻो त हे ब्रह्मा, लक्ष्मी गरुड़ ऐं कौशक मणीअ जो मां त्याग करे सघां थो, पर पंहिंजे परम प्यारे भगत खे कंहिं बि हालत में छॾे नथो सघां। बाक़ी ॿियो हिकिड़ो उपाय मां तोखे ॿुधायां थो। उहो ई आहे जो मां राजा कीरतमान खे 10,000 वरिया उमिरि ॾिनी आहे, जंहिंमां 8,000 उन खे गुज़री विया आहिनि। बाक़ी 2,000 वरियनि खां पोइ हू मुंहिंजे विष्णु लोक में अची वासो कंदो। तंहिंखां पोइ उन जे वंश में बैण नाले राजा वॾो दुष्ट ऐं महापापी थींदो। तॾहिं मां प्रभुअ जो अवतार वठी अची धर्म जी रक्षा कंदुसि। हे धर्मराज, तूं ख़्यालु न कर, मां तोखे वैसाख धर्म जो कुझु हिसो ॾियां थो ऐं राजा कीरतमान खां बि कुझु हिसो वठी थो ॾियां। हे धर्मराज, जेको मनुष्य सॼो महीनो विर्त रखी दान ऐं पुण्य करे पोयूं 3 तिथियूं दान ऐं स्नान न कंदो, तंहिंजो सभु कयल पुण्य अजायो वेंदो। सुनंद पारखद तोसां गॾिजी हले थो, जो राजा कीरतमान खां तोखे हिसो वठी ॾींदो। एतिरो चई भॻवान अलोप थी वियो। सुनंद पारखद भॻवान जे आज्ञा मूजिबि राजा कीरतमान खां धर्मराज खे वैसाख धर्म जो चयल हिसो वठी ॾिनो। सूरत देव शर्मा चवणु लॻो त हे राजा सूरतकीर्त, राजा कीरतमान पंहिंजा ॾींहं पूरा करे मुक्ति पद पातो। उन्हीअ खां पोइ उन जे वंश में राजा बैण पैदा थियो, जंहिं करे वैसाख महीने जो महात्म हिन लोक मां अलोप थी वियो। वैसाख महीने जे अलोप थियण जो इहो ई कारण आहे। श्री वैसाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अम्बरीक संवाद नाले 14 अध्याय संपूर्ण थियो।
सभी प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भगवान जी जय। श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे दुख बिन से मन का। स्वामी दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे सुख संपत्ति घर आवे कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे शरण गऊँ मैं किसकी। स्वामी शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु बिन और न दूजा। आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूर्ण परमात्मा तुम अंतर्यामी। स्वामी तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर पार ब्रह्म परमेश्वर तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर तुम पालन करता। स्वामी तुम पालन करता। मैं मूर्ख कलकामी मैं सेवक तुम स्वामी कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर सबके प्राणपति। स्वामी सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में किस विध मिलूं दया में तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता तुम ठाकुर मेरे। स्वामी तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ अपने शरण बिठाओ द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ पाप हरो देवा। स्वामी पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ प्रेमा भक्ति बढ़ाओ संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा। स्वामी सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे। स्वामी आरती जो गावे कहत शिवानंद स्वामी कहत शिवानंद स्वामी मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे। स्वामी जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।